अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़िकार बुर्दी हाज़िर आहियां। मां पंहिंजे चैनल ते कोशिशि कंदो आहियां त तव्हांजे दिलचस्पी जूं जेके शयूं आहिनि उहे ॾेखां। असांजी सिंधी आर्ट जो हिकिड़ो तमामु सुठो नालो वक़्तनि ब वक़्तनि मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि जा जेके ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जूं कचरियूं आहिनि, उहे मां तव्हां ताईं पहुचायां। जीअं पोइ दफ़े रक्षा शहज़ादी जो इंटरव्यू मूं कयो, आसमा भुट्टो जो इंटरव्यू कयो। ईअं अॼु असां वटि सिंध जो तमामु बहितरीनु सुहिणो अदाकार जंहिं पंहिंजी वक़्त में तमामु सुठो नालो कमायो आहे ऐं आईंदा वाल सां हुनखे वरी जेको आहे सो इज़त ऐं हौसलो ॾींदो ऐं लख इज़त ॾींदो। सो असां सां गॾु आहे सिंध जो तमामु बहितरीनु अदाकार बिलाल कोकर। बिलाल ख़ुशी जी ख़ैरात कहिड़ा हाल आहिनि? दुआ आहे बुर्दी साहब, सब खां पहिरियों इहो त तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। घणा साल थिया पाण जी मिलेगी? काफ़ी अर्सो थी वियो बुर्दी साहब। इन जो सबबु मुंहिंजे ख़्याल में त पाण वरी गॾु को ड्रामो कोन कयो आहे। हा, इन जो सबबु इहो ई आहे त जेको आहे वाक़ई को सोप वग़ैरह गॾु कोन कयो आहे हाणे वेझर में। बाक़ी त पाण इलाही गॾु कमु कयो आहे। हूअं त कमु त इलाही कयो आहे, पर हूअं मिलंदा बि रहंदा आहियूं। गमी ख़ुशीअ में पाण हिक ॿिए सां गॾु आहियूं, पर माना जेको रिकॉर्डिंग दौरान पंहिंजो मिलणु थींदो आहे ऐं यको कचहरी थींदियूं आहिनि उहे कोन थियो है न? इहा बराबरि आहे, उहे न थियो न। वाक़ई हूं त ख़ुशी गमी शादी छो जो तव्हांजा असांजा हिकिड़ा ॿाहिरनि वारा रिश्ता आहिनि ऐं तव्हां असांखे हमेशह शफ़ीक़ रहिया आहियो। ऐं मां तव्हां सां दोस्तो हिकु ॻाल्हि शेयर कंदो रहियां त बुर्दी साहिब सां हक़ीक़त आहे, नो डाउट इन में कोई शक कोन्हे। बुर्दी साहिब सां कमु करण में हिकिड़ो अजीब मज़ो आहे, पंहिंजो मज़ो आहे। हिन सां हिकिड़ी लुत्फ़ गैदरिंग हूंदी आहे। हिकिड़े चकर मूंखे यादि आहे बुर्दी साहिब असां केयर शी कयूं था, आर्टिस्ट हुयो बाबर अलाए छा नालो हो असांखे, घड़ी हुजे घड़ी ॿियो वारी ततल फाइट करे जेको अहिड़ी फाइट ॿीहर सेखारे आहे न त पोइ त कमु पूरा। असांजा इलाज कजनि, असांजा ला पर पाण सां केतिरो असांजो ख़ैर हुयो। असल में गर्मी सर्दी में त कमु करणो थो पए न असांखे, पंहिंजे व्यूअर खे एंटरटेन करण जे लाइ, तफ़रीह ॾियण जे लाइ। असांखे जेके सर्दियूं आहिनि गर्मियूं अचनि थियूं उहे सहणी पवंदियूं। घणा ड्रामा कया अथव तक़रीबन अंदाज़न माना टेलीविज़न जा? इलाही कया आहिनि बुर्दी साहिब, काफ़ी नाला यादि आहिनि, काफ़ी नाला यादि। पॉपुलर ड्रामा जेके पॉपुलर त हाणे जीअं सोप सीरियल्स जीअं हुया, पहिरियां पत्थर दुनिया हुयो, पोइ वरी पत्थर दुनिया में कहिड़ो किरदारु हुयो? नजीब जे नाले सां किरदारु। नजीब, सही सही। तव्हां हुयो बिठल खां, तव्हांजे वाइंड अप थियण खां पोइ वरी असांजी एंट्री हुई। हा हा हा, नजीब जो कैरेक्टर हो। पोइ वरी शिराज जिलानी जो हुयो, कूंजू ड्रामो बि सुठो हुयो हुन में, पर पंहिंजा parawa हुन में जेको आहे सो उहो पंहिंजा parawa में तव्हांजो किरदारु जेको रबूअ जो किरदारु जेको हुयो, जेको टेप खणी आयो आशिक मजबूर आहे खणी कहिड़ो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त तव्हां वारे ग्रुप माना कला बि ॾाढा ॾाढा ॿुध, तव्हांखे ख़बर हूंदी त हुन में मुंहिंजो हकी पेर भॼी पियो। ऐं उहे लॻो प्रोमो शॉट हुयो, माना रिकॉर्डिंग जो हुन में सीने में कोन हो, आख़िर में प्रोमो शॉट ॾियो। प्रोमो शॉट आरिफ चंद कैमरा ते हुयो। हो जीअं माना क्रॉस कयो त ज़मीन जीअं लाबारो लही वेंदो आहे न, जीअं माना हुनजो खुपकड़ा थींदा आहिनि, खुपकड़े में पेर अची वियो त हितां मोरे खां ॾाढी तकलीफ़, ॾाढी इंतहाई तकलीफ़ थी। ॾाढी तकलीफ़। बहरहाल ही फन कुर्बानी घुरे थो ऐं असां अच्छा, इन पंहिंजा parawa में जेको आहे सो हुनखे सत्तार लाड़ खे बि हिकिड़ो धकु लॻो। हा, उहो जेको हिकिड़ो जहिड़े जो सीन हुयो, हुन जहिड़े जे सीन में जेको आहे सो छॾायूं पिया पास पियो थिएसि न बीजा त सत्तार लाड़ खे बि हिकिड़ो मथे में धकु लॻो हुयो। उहो जेको सीन दर ते पेरो खणी था अचो, शिराज जो अची पिया साईं निसार छा हिकु ॿ असांखे वाह कढिया त मां हुनजी लठ में हथु विधो त शिराज चयो त छॾ, मां चयो न थिया ॾींदुसि। सत्तार वरी ॿीहर पिया सत्तार मुड़ुस हुनजो हथु कढ, निसार जा सट जो ॾिनी त उहो हिते लॻे। अच्छा, तुंहिंजो हथु कढियो त उहो ज़ोर त हुयो निसार जा, तो हथ कढी दो दम हिते लॻे टाका बाका लॻा, टाका हणाया, मां अस्पताल वठी वियो। ऐं ॿियो हिकिड़ो राति जो जेको फाइट जो सीन पियो मरो इल्ताफ़ सूमरे खे धकु लॻी वियो। अच्छा, इहा पंहिंजा वरी तव्हांखे शायदि यादि आयो न, जॾहिं राति जो सीन कयोसीं हुनजे मंदर में, जॾहिं वटसट थी वई त ॻोठाणा तव्हांखे यादि आहे भॼंदा आया, जाइ जहिड़ो थी पियो। हा, ही वॾो माना पूरो बोज़दार वॾा जो माना अधु शहर निकिरी विया। ऐं इहे सीन असल में माना पंहिंजा parawa जेके फाइट वारा सीन आहे उहे रियल थिया।
भट्टी साहब पंहिंजो दोस्त आहे भट्टी साहब जो हिकिड़ो जेको आउटडोर में कयूं गुआर खरे में त मूंखे जेको आहे सो निसार जा ऐं आज़म चयो त बाबा भट्टी तुंहिंजो दोस्त आहे भट्टी खे तूं वठि जां पोइ धप सॼी हणी सी हल्को हणी तुंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी हिननि खे असां रफ़ी खे जाठो लॻी तव्हांजो जाठो लॻी वियो त भट्टी घणी दफ़ा ज़िर थी वियो न जाठो हुनजो आजम जो लॻो आजम जो लॻोसि पर पोइ मां भट्टी सां रिआयत कई ॻाल्हि आहे एक्टिंग करणी आहे न नमूने हिसाब सां असां जा जेके बि आर्टिस्ट आहियूं पाण में सभु फैमिली मेंबर आहियूं ॿाहिरनि जी आहियूं पर इत्तेफ़ाक़ तक़दीर इलाही लॻी थो वञे मां त सम्झां थो आर्टिस्ट को ॼाणी माण्हू कंहिंखे धकु कोन हणंदो हूंदो इत्तेफ़ाक़ी लॻी थो कहिड़े करेक्टर तव्हांखे सुञाणप ॾिनी माना पब्लिक में जंहिं करेक्टर जे नाले सां तव्हां सुञातो वियो हुजे बुर्ड साहब ॿ करेक्टर हुया पोइ हाणे वक़्तनि ब वक़्तनि त पोइ ॿिया चेंज थी रहिया नाला पर स्टार्ट में पथर दुनिया जो नजीब वारो नालो हुयो उन खां पोइ बाक़ाइदे जेको नालो आयो उहो पंहिंजा parawa में जंहिंमें तव्हां सां गॾु रबू जे करेक्टर में ऐं उन खां पोइ वरी जेको आयो दर्दनि जो दरिया गुलू जे नाले सां तक़रीबन घणो माण्हू सॾींदा हुया या मुख़्तलिफ़ ड्रामा ॿिया मिसाल हलंदा रहिया ॾाढनि जो ॾे में थोरो ई हलियो पर हुनजो बि या अज़रा शमी हुयो हुनमें बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजा असांजा ॾुखिया ऐं अणंगा सफ़र रहिया आहिनि तव्हांखे यादि हुजे या न हुजे बाज़बान ड्रामे बाज़बान हलियासीं बारीजन में अच्छा बाज़बान जी हिकिड़ी शइ तव्हां सां शेयर कयां छाकाणि त बिलावल जे हवाले सां ई ॻाल्हि आहे तो फायरिंग जा सीन हुया तो डायरेक्टर जो पंहिंजो ज़हन हूंदो आहे भई जबल ते त अॻियां पथर ॾेई करे हेठि बि करे सघनि पिया न पर जबल जी चोटी ते करिणो आहे ऐं रियल जेके आहिनि सो फायर करणा आहिनि तो बिलावल जेको आहे सो ॿिनि बीठो हुयो हिन ते पथरनि ते ऐं पोइ जॾहिं एक्शन ॾिनी त हिन पेर थिड़ी वियो ज़रे घटि कैमरामैन जो हथु पियुसि जीअं कैमरामैन जो हथु न पियो था त हीअ पोइ ॻोल्हणु लॻो वॾी ऊचाई चोटीअ ते बीठा हुआ तव्हां फायरिंग जेको आहे तक़रीबन अच्छा हो त वाक़ई ॿुधायो बाज़बान जो जेको मथे जबल ते वेठा वेड़ा जबल जेको दूरबीन आहियूं सभिनी खे ॾाढियूं हुयूं जीअं सर असां पहुतासीं उते जेको आहे सो बाज़बान जी रिकॉर्डिंग कई असांखे बुर्दी साहब वारा जन ॿी घणी संगत अख्तर खोखर सभिनी खे ॾाढियूं हुयूं सभु ॾाढियूं असांखे पटका वास्कोटियूं जीथरियूं इहे लॻियूं पियूं हुजनि असांखे के जेको आहे सो जीअं लथासीं त माण्हुनि हुननि शायदि चयो हुन कबीले जा मरी कबीले जा मथे चोटी ते वेठा हुननि चयो त शायदि को चकर आहे को हीअ असां ते हमिलो आहे को हा ग्रुप जा आहिनि या असां ते हमिलो आहे अहिड़े थोरा ज़ाती जहिड़ा फसा तक़रीबन घणा कबीला ई जहिड़ा थींदा आहिनि त बहरहाल उहे उते मोर्चाबंद थी रहिया बुर्दी पोइ हुननि दूरबीन में ॾिठो हुननि चयो यार इहो कहिड़ो आहे रबू आहे हू मिठल आहे न असांखे कोन सुञातऊं ईअं फेराए जॾहिं सतार ते सतार खे ओरिजिनल ॾाढी आहे असां त ड्रामे जे करे उहो वरी उन टे में त ड्रामा आहे मंजू उनजो सीन बि न हुयो त उहो वरी मथे उघाड़ो हुयो त असांखे पटका हुया त पोइ लही आया त पोइ ॾिसो ही मजू वरी आई न मजू को पुछऊं मजू तूं आयो को ॿिया वॾा घर कोन आया जा त सतार चयो बाबा हे वेठो आहे न अख्तर को कर मोहब्बती माण्हू हे मिठल खान वेठो आहे ही नजीब वेठो आहे अरे हा यार ये मोहब्बती माण्हू पीरल आहे वरी तव्हां पीरल बि न ॾाढा बहितरीन तजुर्बा रहिया तजुर्बा बि रहिया हिन फील्ड सां अञा घणो कमु करण जो इरादो आहे मुंहिंजे ख़्याल त आर्टिस्ट त रिटायर थींदो ई कोन्हे रिटायर न थींदो आहे बुर्दी साहब हक़ीक़त इहा आहे हाली कुझु कोन थो चई सघे वक़्ती ब वक़्ती पोइ त मूंखे सचल साईं जो हिकिड़ो शेर अचे थो त कॾहिं केरु शींहुं कॾहिं मन माकोड़ी सचल सारो ॾींहुं हाल आहे हिकु जहिड़ो तो ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं सोच अची वेंदी आहे अॻु में न ईंदी आहे हाणे ईंदी आहे त यार जेकॾहिं हाल थोरो हथ हल्को रखिजे या पर तव्हांजी ॻाल्हि वांगुरु आर्टिस्ट मुंहिंजा दोस्तो मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिलावल खोखर असांजे सिंध जे नामवर सुगड़ तमामु सुठे शाइर साईं मोहम्मद लुकमान खोखर साहिब जो निंगर आहे पुट आहे ऐं लाज़मी आहे हिकिड़ो इल्मी अदबी घराणे सां तालुक़ु आहे त तमामु सुठो आर्टिस्ट जेको आहे असांजे सिंध में पैदा थियो कचहरी तो सुञाण कंदुसि फ़िलहाल तुंहिंजी महिरबानी तो टाइम ॾिनो पर इंशाल्लाह कचहरी थैंक यू